हालानी मां ख़बर ॾींदा आहियो त सहाफ़ी बाबर जोगी के बासरन पारां मिलियल मोतमार धमकियुनि ऐं गार गंद ॾियण खिलाफ़ प्रेस क्लब हालानी जे सहाफ़ियुनि काबिल ख़ासकेली, इकबाल गाॾई, मंज़ूर ख़ासकेली, वकार ख़ासकेली ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां सहाफ़ी बाबर जोगी खे मिलियल धमकियुनि ऐं गार गंद खिलाफ़ मंदर जी सार संभाल लहंदड़ ॼठानंद बजाज खिलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त ॼठानंद बजाज ताक़त ऐं पैसे जे ज़ोर ते हर माण्हू खे गार गंद ॾेई बेइज़्ज़तो करे रहियो आहे। हिननि चयो त सहाफ़ी बाबर जोगी जे घर में बरसात जो पानी बीठल हुयो। इन खे नेकाल करण लाइ ॼेठे खे फोन कई त ॼेठे फोन ते ॻाल्हि ॿुधण खां बग़ैर ई गार गंद ॾियण शुरू करे ॾिनियूं। हिननि SSP नौशर फिरोज़ ऐं हिंदू पंचायत जे अॻुवाणनि खां घुर कई त ॼेठानंद बजाज खां असांखे इंसाफ़ कराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।